सिंध बार काउंसिल जी चूंडनि जा गैर हतमी गैर सरकारी नतीजा अचण जो सिलसिलो जारी। जाम शुरो बार मां मीर मंगरियो 133 वोट खणी पहिरें नंबर ते रहियो। एडवोकेट राजा जवाद साहिब 79 वोट हासिल करे ॿिए नंबर ते रहियो। नवाब शाह वारी सीट ते ज़िया हुसैन लंजार 523 वोट खणी कामयाब। हैदराबाद जो इरफान बुघियो 28 वोट खणी अॻु भरो। केबी लगारी ऐं सजाद चांडियो 25 वोट खणी सघिया। खैरपुर मां सैद जाफर अली शाह 507 वोट खणी कामयाब। संदसि मुखालिफ़ यासिर शाह 507 वोट खणी सघियो। बदीन ठटो ऐं सजावल जी सीट ते मुज़फ़र चांडियो 25 वोट खणी अॻिते। वसीम शाह 21 वोट खणी सघियो। कंदकोट कशमोर ज़िले जी बार में वकील अब्दुल गनी बिचाराणी 149 वोट खणी कामयाब। संदसि मुखालिफ़ उम्मीदवार अहमद रज़ा सुंदराणी 119 वोट हासिल कया। उमरकोट मां नंद कुमार गोखलाणी 61 वोट खणी कामयाब थी वियो। भारत ऑपरेशन सिंदूर में नाकामी खां पोइ कुदी मुहिम ते लही आयो। भारतीय कुदी एजेंसी एजाज़ मला नाले मोहणे खे गिरफ़्तार करे पंहिंजे लाइ कमु करण ते राज़ी कयो ऐं माली दबाव ऐं लालच ज़रिए एजाज़ मला खे आर्मी नेवी रेजिस जूं वर्दियूं ख़रीद करण जो टास्क ॾिनो। एजाज़ मला वर्दियूं ख़रीद करे रहियो हो त पाकिस्तानी एजेंसियुनि हुन जी निगरानी शुरू कई ऐं खेसि गिरफ़्तार करे वरितो। वफ़ाक़ी वज़ीर अता ताड़ प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त एजाज़ मला गिरफ़्तारी खां पोइ ॾोह जो इतराफ़ करे वरितो आहे। मुमलिकती वज़ीर तलाल चौधरी चयो त पहिरियां ऑपरेशन सिंदूर हो, हाणे ही ऑपरेशन प्रोपेगेंडा आहे। भारत पाकिस्तान जे हक़ जी जंग में फतह ऐं सिफ़ारती कामयाबी सबबि परेशान आहे। एजाज़ मला जे एतराफ़ी बयान जी वीडियो जारी। खिते जी तरक्की जे लाइ वलारियल कश्मीर जी आज़ादी अणटर आहे। भारत में मुसलमाननि ख़िलाफ़ ज़ुल्म जी बाज़ार गरम आहे। पीपल्स पार्टी हुकूमत गिलगित बल्तिस्तान खे कानून साज़ असेंबली ॾिनी। शहीद भुट्टो गिलगित बल्तिस्तान में FCR खे ख़त्म कयो। गिलगित जे अवाम खे तालीम सिहत जूं सहूलियतूं ॾिनियूं। पीपल्स पार्टी हमेशह गिलगित खे मोहबत जो पैगाम ॾिनो। गिलगित मुंहिंजो घर आहे। सदर आसिफ ज़रदारी जो गिलगित बल्तिस्तान जे 78 जश्न आज़ादी जी तक़रीब खे ख़िताब। सदस्य चवण त 1 नवंबर 1947 ते गिलगित बल्तिस्तान जे अवाम अज़ीम क़ुर्बानियूं ॾेई आज़ादी हासिल कई। 1947 जंग में गिलगित बल्तिस्तान जा 1700 जवान शहीद थिया। गिलगित बल्तिस्तान जे अवाम जी बहादुरी खे कॾहिं बि विसारे नथा सघूं। गिलगित सियाहत जे लिहाज़ खां निरालो माॻ आहे। गिलगित जा जबल मादनियात सां मालामाल आहिनि। गिलगित खे पंहिंजी एयरलाइन मिलणु घुरिजे। गिलगित जी पुलिस ऐं पाक फ़ौज जे दस्ते सदर आसिफ ज़रदारी खे सलामी ॾिनी। सदर मुमलिकत गिलगित जे जश्न आज़ादी जी तक़रीब में परेड जो मुआइनो कयो। FBR खे हलंदड़ माली साल शुरूआती 3 महीननि में 270 अरब रुपयनि जो शॉर्टफॉल। इदारो मुक़रर हदफ़ जी भेट में घुर्बल टैक्स रेवेन्यू हासिल न करे सघियो। ज़ेरनि मूजिबि FBR जुलाई खां अक्टूबर ताईं 3840 अरब टैक्स जमा करे सघियो। हदफ़ 4109 अरब रुपया मुक़रर हो। FBR पारां 205 अरब रुपया रिफंड जारी। अक्टूबर में 70 अरब रुपयनि जो शॉर्टफॉल। अक्टूबर दौरान 955 अरब रुपया टैक्स जमा कयो वियो। टैक्स उगाड़ी जो हदफ़ 1026 अरब रुपया मुक़रर हो। इनकम टैक्स, सेल्स टैक्स, कस्टम्स ड्यूटी ऐं फेडरल एक्साइज़ ड्यूटी समेत समूरनि शोबनि में टैक्स उगाड़ी रेवेन्यू हदफ़ खां घटि रही। मलीर जे मेमनकोट में ख़ानगी क्लिनिक में व्यायाम कराइण जा पैसा न हुजण सबबि नओं जाबल ॿार डॉक्टराणी खे विकिरे जो इंकशाफ। मेमनकोट पुलिस कार्रवाई कंदे विकिरो कयल ॿार पंजाब हथ करे वरितो। जाम शरू जी रहवासण औरत शहनाज़ ख़ातून पारां डॉक्टराणी ते अस्पताल में गुर्बत सबबि डिलीवरी जो बिल अदा न करण सबबि ॿार विकिरो कराइण जो इल्ज़ाम। नारी जो चवणु आहे त डिलीवरी जा पैसा न भरण सबबि डॉक्टराणी ॿार ख़रीद करे कुझु रक़म ॾिनी। SSP मलीर खे लिखत में दरख़्वास्त करे ॿार वापसि कराइण जी घुर करण खां पोइ पुलिस लाहौर मां ॿार हथ करे वारसनि हवाले कयो। वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो। क्लिनिक इंतज़ामिया जो चवणु आहे त औरत ॿार पंहिंजी मर्ज़ी सां विकिरो कयो हो।
गैर कानूनी अंदर अफगान शहरी वापसी जे लाइ ख़ैबर में तुर्खम सरहदी गुज़रगाह खोली वई। बेतरफ़ो वापार लाॻीतो बंद समय अफगान शहरी तुर्खम इमिग्रेशन पॉइंट ते पहुची विया। डिप्टी कमिश्नर ख़ैबर चवण तुर्खम सरहदी गुज़रगाह वापारी पैदल अच वञ जे लाइ लाॻीतो बंद रहंदी। पाक अफगान चिकताण सबब तुर्खम सरहदी गुज़रगाह 11 अक्टूबर ते बंद कई वई हुई। सूबे जी बेहतरी लाइ गॾिजी वेही ॻाल्हि ॿोल करण लाइ तयार आहियूं। केपी सूबे खे वफ़ाक़ जी सपोर्ट जी ज़रूरत आहे। सूबाई काबीना इंतज़ामी मामलनि खे दुरुस्त नमूने हलाइण खे तरजीह ॾे। सूबे जे हुकुमरान जमात खे संजीदा रवैयो अख़्तियार करे। केपी जे गवर्नर फैसल करीम कुंडी जूं मीडिया सां ॻाल्हियूं। संदसि चवण सूबे जो अमन अमान असांजी तरजीह आहे। खेनि NFC लाइ तयार करणु घुरिजे। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त कश्मीर जो फ़ैसिलो इस्लामाबाद मां न पर कश्मीर मां थींदो। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील नामेमन सां रावल हाउस राहूकी टंडो जाम में तक जे माण्हुनि जूं मुलाक़ातूं पंहिंजे मसइलनि खां आगाही ॾिनी। शहरनि तरक़ियाती मकानी ऐं अवामी भलाई सां लाॻापियल मामलनि बाबति सीनियर वज़ीर खे आगाह कयो। शर्जील नामेमन तक जे माण्हुनि जा मसइला ॿुधी हल लाइ लाॻापियल खातनि खे फौरी हिदायतूं जारी कयूं। संदसि चवण त अवाम जी ख़िदमत पीपल्स पार्टी जी पहिरीं तरजीह आहे। अवामी मसइलनि लाइ हर मुमकिन क़दम खयां पिया वञनि। कराची में CTD पारां गनीमान चांडियो सरवंद मीराणी खे कार्रवाई दौरान गिरफ़्तार करण जी दावा। इंटेलिजेंस बुनियादनि ते कार्रवाई कंदे जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो आहे। CTD तर्जुमान मौजूदु गिरफ़्तार जवाबदारनि जो तालुक़ु पाबंदी मल तंज़ीम SRA सां आहे। गिरफ़्तार जवाबदार कानून लागू कंदड़ इदारनि खे निशानो बणाइण चाहिनि पिया। जैकबाबाद भरिसां कार खाई में किरी पई। ॿिनि ॿारनि समेत 3 ॼणा फौत 3 ज़ख़्मी। शबेशाह रोड ते बलूचिस्तान खां ईंदड़ तेज़ रफ़्तार कार खाई में किरी पई। हादसे में औरत हनीफ़ा 2 ॿार अंशल ऐं अरसलान अजल जो शिकार। हादसे जो शिकार कुटुंब सिबी खां पंजाब वञी रहियो हो। टंडो रहीम खान में पुलिस पारां केस दाख़िल न करण सबब ॻोठाणे एहतजाजनि पाण खे ॿाहिरि ई छॾी। ॻोठ खंदानी वासी अली खान शाहणी थाणे अॻियां पाण मथां पेट्रोल हारे ॿाहिरि ई साड़े छॾियो। बाहिरि सबब ॻोठाणे जे जिस्म जो ॻच हिसो सड़ी वियो। मुतासिर अली खान जो चवण आहे त टंडो रहीम खान थाणे ते केस दाख़िल कराइण वियो पर पुलिस केस दाख़िल करण बदिरां बार बार चकर कटराया जंहिं सबब हुन पाण खे ॿाहिरि ॾिनी। सीनियर सियासतदान PP अगवाण ऐं सिंध जो अॻूणो वॾो वज़ीर आफ्ताब शोभान मीराणी लाॾाणो करे वियो। आफ्ताब शोभान मीराणी गुज़र सो बीमार रहण बाद दमधणी हवाले कयो। आफ्ताब शोभान मीराणी जो पीपल्स पार्टी जे सीनियर अगवाणनि में शुमार थींदो हो। आफ्ताब मीराणी जो तालुक़ु शिकारपुर ज़िले जे इलाइक़े गाहिजा सां हो। संदसि जनाज़े नमाज़ सुभाणे कराची में मंझंदि थींदी। आसिफ ज़रदारी पारां आफ्ताब मीराणी जे लाॾाणे ते रुख जो इज़हार। वरी वज़ीर मुराद अली शाह, सूबाई वज़ीर हाजी अली हसन ज़रदारी, स्पीकर अवैस कादिर शाह पारां आफ्ताब शोभान मीराणी जे लाॾाणे ते रुख जो इज़हार।